सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में पाकिस्तान केमिस्ट एंड ड्रग्स एसोसिएशन जे सर ते दवाउनि ते इज़ाफ़ी टैक्स लागू करण ख़िलाफ़ मेडिकल स्टोरनि जी तालाबंदी करे एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। चेकमाबाद में अहमद अली बिरोही नदीम अली ऐं ॿियनि पारां मेडिसन मार्केट खां एहतजाजी रैली कढी रैली डीसी चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नौकोट में मेडिकल स्टोर एसोसिएशन जे सदर मेकन लोहाणो कन्हैया लाल ऐं नूर मोहम्मद खोखर जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ओबावड़ो में मेडिकल स्टोर बंद करे हड़ताल कई। धर्मदास चावला, अब्दुल रज़ाक नहर, ज़ाहिद हुसैन चोमाणी, बसंत लाल ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। टनोजान मोहम्मद में आल केमिस्ट एसोसिएशन जे सदर शहज़ाद हुसैन आराई, नायब सदर डॉक्टर नंदलाल, जनरल सेक्रेटरी यातम चंद ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मीरपुर माथेलो में मेडिकल स्टोर बंद करे स्टोर मालकन धर्मपाल जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। उमरकोट ऐं टनो मोहम्मद खान में मेडिकल स्टोर वारनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। समारोह में उत्तमचंद माली, मुमताज़ काइम खानी, हरेश महेश्वरी, गणेश कुमार माली, राजेश माली ऐं ॿियनि एहतजाज कयो। डिगड़ी में हाजी निसार अहमद आराई, ताहिर अज़ीज़ काइम खानी, प्रेम कुमार महेश्वरी, हाजी अहमद अली, दिलीप केला ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। घोटकी में यूनियन अॻवान विजय कुमार मोटवाणी, राणा रियाज़, संतोष कुमार सचानंद ऐं दिलीप कुमार जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। कुंडरी में सतरामदास, महादेव, हंस, रूपचंद, शंभूमल, हीरामल, रहमान मुग़ल ऐं ॿियनि स्टोरनि खे ताला लॻाए अलावारे चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी। सागड़ में मेडिकल स्टोर मालकन ज़ाहिद अली, शाह इक़बाल निज़ामाणी, विजय कुमार, राजा हरदसानी ऐं ॿियनि पारां एहतजाज कयो वियो। शाहपुर जाकर में मोहम्मद अली पल, खलील रक्षाणी, संतोष कुमार, अब्दुल रहीम दाहिरी ऐं हरिराम जी अॻवानी में शहर जा समूरा मेडिकल स्टोरनि खे बंदि करे एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ी सरकार दवाउनि जा अघ वधाइण सां गॾोगॾु 1% एडवांस टैक्स लागू कई वई आहे, जंहिं सबबि दवाऊं वधीक महांगियूं थी वेंदियूं, जंहिंसां ग़रीब तबिको सख़्तु मुतासिर थींदो। अॻवाननि वसवारनि खां आला अख़्तियारियुनि खां घुर कई त सरकार खे घुर्जे त टैक्स वधाइण वारो फ़ैसिलो वापसि वठे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।